विढ़ण आया मुझे उनके मना कई न कुआड़ियूं कुझु खणी विढ़ण आया हुआ ऐं इत्तफ़ाक़ थी वियो ॼाणी वाणी सर कोन कयो। ना ये मसलो पेश छा हो? मसलो केड़ी गाल ते जानी वानी ता कत्ल कयो पर केड़ी गाल ते कत्ल कयो? तो मसलो हुंदो न सर कत्ल ॼाणी वाणी असां कोन कयो। जानी वानी न कयो, मसलो छा हुयो? छॾे छॾा वारी विढ़ण वारी गाल केड़ी गाल ते पेश आयो? मसलो की अॻे सर उनखे मूं उथारियो हुओ, वरी पाण ई दोबारा माना हिनखे मूं उथारियो, वरी मुंहिंजे सौटनि हुनखे विहारियो। अच्छा, ही कत्ल जेको तव्हां करे निकिता हुआ एतिरा ॾींहं किथे हुया? सर आऊं तवाई थी पियो हलिया, मूंखे डप में का ॻाल्हि सम्झ में न, कत्ल कोन कयो पर इत्तफ़ाक़ थी वियो। अच्छा, तव्हांजो नालो छा आहे? ज़फ़र। थोरो वेझे अचो। ज़फ़र अला जी। ऐं तव्हां हिनजा केस में नामज़द आहियो, तव्हां हिनजा सोलतकार आहियो, ठीकु आहे। तव्हां छा था चओ? तव्हां हिनखे केॾांहुं खणी विया हुआ? सर आऊं केॾांहुं कोन खणी वियो आऊं, हैदराबाद में रहियां थो, गाॾी ऐं टैक्सी पे हलायां थो, सम्झो अख़बार कागज़ बि खणी ईंदो आहियां बदीन, मूंखे ख़बर कोन हुई। तव्हां अख़बार कहिड़ी खणी ईंदा आहियो? कागज़ अख़बार खणी ईंदा आहियो? जी जी। अच्छा, तव्हां न्यूज़पेपर हिते सुबुह जो जेका तव्हांजी गाॾी उहे तव्हां आहियो? अच्छा, और ये मुझे दोस्त था, समझ के 20-25 साल था, समझ के मुझे समझ फैमिली अचण वञण, समझ के 6 महीना साल एक वैसा था। बाकी ये कल मुझा आया मुझे घर में, इन ॾिठल मुझे घर, ये कल मुझे घर ते आया 5:30-6 बजे टाइम, बाबा ये मसलो थी आ, मूंखे कोई वकील करे दे, कोन था समझो के सलाह मशवरो करूं कि इन कीअं मसलो हल करूं। बस असां उतां निकितासीं, फतेह चौक ते असां समझ के पुलिस जो नाको आहे, असांखे गिरफ़्तार ईअं लाज़मी ॻाल्हि वकील वटि वञूं आहे त वकील ई असांखे थाणे जी समझ के ॾिया। तव्हां असल में हिन कत्ल कयो, तव्हांखे इहो ॿुधाई त मूं कत्ल करे आयो? जी जी हा। त पोइ तव्हांखे डायरेक्टली तव्हांखे खणी अचिणो हो, पुलिस वटि पेश करिणो, तव्हांखे खणी हैदराबाद घुमायो? न घुमायो कोन, असीं वकील वटि वञूं पिया। हाली रोड ते वकील आहे हिकिड़ो मुंहिंजो वक़फ़कार, हुन वटि लाज़मी ॻाल्हि आहे मशवरो वठिणो आहे कि साईं असां कीअं करूं। बसि असांजी इहो आहे, मुंहिंजो ॾोह कोन्हे, असां त ग़रीब माण्हू आहे, मुंहिंजे किराए जो मकान आहे। अच्छा, तव्हांखे कहिड़ी पुलिस गिरफ़्तार कयो? असांखे तलहार पुलिस गिरफ़्तार कयो। ज़रियनि खां इहो मालूम थियो त तव्हां हितां खां पंजाब निकिरी विया हो? न सर, हिते बि हलियासीं। अच्छा, पिस्टल जेको यूज़ कयो अथव इहो तव्हांजो पंहिंजो आहे? जी जी। लाइसेंस आहे हुनजो? जी जी। अच्छा, इहो असांजी छॾा में सर माना जेको आहे न, हू हुन कुआड़ी खणी मूंखे हणणी पई गई, ऐं मुंहिंजी हुन कुआड़ी में हिकिड़ो अथो, ॿियो हुन पिस्टल में हुनजे वालिद साहब जो पिस्टल में अथो, पोइ हुनजे वालिद जे ई ज़रिए छुटी वियो आहे। जेको वालिद साहब आहे न, उहो शराब पींदो आहे, ठरो ठाहींदो आहे। तव्हां ते इल्ज़ाम आहिनि तव्हां को नशो कंदा आहियो? न सर, न। सची ॿुधायो? सची। आइस वग़ैरह कोन पियो? न अल्लाह माफ़ी ॾे, अल्लाह माफ़ी ॾे, अल्लाह पनाह ॾे, अल्लाह पनाह ॾे। हाणे तव्हांखे एॾो वॾो अलमो कयो वेठा आहियो, नौजवान कैलाश खे क़त्ल कयो, अफ़सोस आहे तव्हांजो? सर इत्तफ़ाक़, ॿार बच्चा सर इत्तफ़ाक़ आहे, उहो बचड़े वालो मूंखे अफ़सोस आहे, मूं पाण बचड़े वाला मूंखे अफ़सोस आहे, पर इत्तफ़ाक़ थी वियो आहे त हासे कर क़त्ल वारी ॻाल्हि सर मूं कई कोन्हे। ऐं कलमू भरे न हुनजे वालिद साहब मन हथ पियो हुन वालिद साहब जो मन पिस्टल में, ऐं उन में छॾा में इत्तफ़ाक़ थी वियो आहे। ॼाणी वाणी सर असां कोन कयो आहे, मूंखां क़ुर देव सख़्र कंदो रखंदा। अच्छा, तव्हां चओ था त तव्हां बदीन, तव्हांजो राइश किथे? हैदराबाद जी। ऐं हिते सुबुह जो केॾी महिल ईंदा आहियो? ऐं हिते तक़रीबन 6:30 बजे सुबुह जो। हिते तव्हां हिनखे किथां खां खयो? ये त कल शाम जो मूं वटि आयो। तव्हां वटि आयो? तव्हां कोन खयो आहे? न। कमु कहिड़ो कंदा आहियो? ऐं सम्झो टैक्सी में गाॾी हलाईंदो आहे, ऐं न्यूज़ कागज़ थी विया, इबरत थी वई, पंहिंजो ॿी छा नालो आहे सोभ थी वई आहे। ये अख़बारूं बदी हैदराबाद खां खणी बदीन पुॼाईंदा एजेंसी खे ॾींदा आहियो? जी। अच्छा, हाणे तव्हां ते इल्ज़ाम आहे तव्हां जा सोलतकार? बस सहूलतकार आहे, मुंहिंजो दोस्त आहे, ॿिया कोन। मां कहिड़ी आऊं हैदराबाद में आऊं, मुंहिंजो किराए जो मकान आहे। बस ही कल मूं वटि आयो आहे। सम्झो अलाए भाई किथां हैदराबाद में रहे पियो, कहिड़ी जॻह ते मूंखे ख़बर कोन्हे। कल मूं वटि आयो कि साईं जेको मसइलो आहे मूंखे ॿुधायो। मूं चयो कि चलो वकील वटि वेंदासीं, पोइ असांखे मशवरो ॾींदो। उहो मशवरे उहो लाज़मी वकील बि असांखे इहो मशवरो ॾिया कि बाबा हिनखे थाणे पेश कयो, त असां थाणे पेश करूं। पोइ असांखे सम्झो फतेह चौक ते सम्झो कि नाकाबंदी हुई, भई ज़िले बदीन जी पुलिस हुई, असांखे सम्झे न खणी।